मां भाग्यो बंगाणी। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे मोहम्मद सलीम बंगाणी। शिकारपुर जे न्यू फौजदारी जे ॻोठ बख्शली बंगलाणी वासी भागल बंगलाणी पंहिंजे ख़ानदान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मीडिया ऑफिसनि ऐं प्रेस क्लबनि अॻियां पंहिंजी बिरादरी जे बासर ठेकेदार अब्दुल हक बंगलाणी जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ दाईंदो ऐं एहतजाज कंदे नज़र अचे थो। संदसि चवणु आहे त असां ॿिन्ही धुरियुनि में तकरार जी नोयत वॾो तकरार न बल्कि ॿारनि जे मामले तां मामूली झेड़ो आहे। तंहिंखे ख़तमु करण लाइ कहिड़ी बि बिरादरी जे कंहिं बि अमीर वटि ॻाल्हियुनि ज़रिए निबेरण लाइ पहिरें ॾींहं खां तयारु आहे। मां भाग्यो बंगाणी वेठल शिकारपुर ॻोठ बख्शली बंगाणी। असांजो अब्दुल हक बंगाणी सां अब्दुल हक जो ठेकेदार आहे, हुन सां असांजी मुंहमारी थी पई आहे। भागल बंगाणी जो इहो बि चवणु हो त मसइलो को वॾो न आहे जो हल न थी सघे। मसइलो ॿारनि जी बखा चकी ते पैदा थियल छिकताण आहे, जंहिं मसइले खे असां जी धुर जा मुख़ालिफ़ ऐं अब्दुल हक बंगलाणी धुर जा मुख़ालिफ़ चाहिनि था त ॿई धुरियूं पाण में विड़ी मरनि, जानी ऐं माली तौरु कमज़ोर थियनि। जेको अमल असां जी धुर नथी चाहे त जहिड़ो ई जहिड़ो रहे। असीं कारोबारी ऐं मुनपसंद शहरी आहियूं। ॻाल्हियुनि जी मद में जहिड़े जो निबेरो ऐं ठाह चाहियूं था। वॾी का ॻाल्हि न आहे, असांजो नंढे ॿारनि जी ॻाल्हि आहे। जेके असांखे मुख़ालिफ़ धुर असांजे तरफ़ां जेके मुख़ालिफ़ आहिनि, जेके अब्दुल हक जे धुर जो मुख़ालिफ़ आहिनि, उन्हनि जो इहो ई मक़सदु आहे त जीअं पाण में विड़ी कमज़ोर थियनि, जीअं हिक ॿिए खे मारनि। असांखे मारण झेड़ो खे वधाइण जो न आहे। मुतासिर ॻोठाणे भागल बंगलाणी जो इहो बि चवणो हो त ज़िले शिकारपुर पुलिस असांजे मुख़ालिफ़ जे हुकुम जी ताबेदारी कंदे जेकबा जे मौलादाद थाणे जी पुलिस समेत 8 कूड़ा केस अॻु दाख़िल कराया हुआ ऐं 9 कूड़ो केस हाणे नापरकोट थाणे ते दाख़िल करायो वियो आहे। हुन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं ॿियनि पुलिस आला अमलदारनि खां अपील कई त वाक़े जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। SP साहब खे, IG खे, नेब खे, जेके वस वारा ऑफिसर आहिनि उन्हनि खे आख़िर में पंहिंजी बिरादरी जी सितम ज़रीफ़ी, ज़ुल्मनि ऐं शिकारपुर पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ऐं ख़ानदान समेत इलाही सारे कूड़नि केसनि खे मोह ॾींदड़ मुतासिर ॻोठाणे भागल बंगलाणी MPA सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी, MNA मीर शबीर अली ख़ान बिजराणी ऐं पंहिंजी बिरादरी जे चीफ मुक़दुम जहांगीर ख़ान बंगलाणी खे अपील कई त असां ॿिन्ही धुरियुनि जे झेड़े जो नोटिस वठी राजूणी निबेरे ज़रिए ठाह खे जल्द मुमकिन ऐं यकीनी बणायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, करमपुर। मां भाग्यो बंगाणी वेठल शिकारपुर ॻोठ बख्शली बंगाणी। असांजो अब्दुल हक बंगाणी सां अब्दुल हक जो ठेकेदार आहे, हुन सां असांजी मुंहमारी थी पई आहे ॿारनि जी ॻाल्हि ते। असांजी वॾी का ॻाल्हि न आहे, असांजो नंढे ॿारनि जी ॻाल्हि आहे। जेके असांखे मुख़ालिफ़ धुर असांजे तरफ़ां जेके मुख़ालिफ़ आहिनि, जेके अब्दुल हक जे धुर जो मुख़ालिफ़ आहिनि, उन्हनि जो इहो ई मक़सदु आहे त जीअं पाण में विड़ी कमज़ोर थियनि, जीअं हिक ॿिए खे मारनि। असांखे मारण झेड़ो खे वधाइण जो न आहे। उन में असांखे पुलिस ॾाढो तंग रखियो आहे। SP साहब ॾे विया आहियूं, असांजी को बि सकाकत नथो निकिरे। SP साहब ऐं मैडम साहब वटि असां अर्ज़ु था कयूं शबीर अली ख़ान खे, सरदार महबूब ख़ान खे ऐं जहांगीर ख़ान खे असां अर्ज़ु था कयूं। असांजा चङा मुड़ुस आहिनि असांजी क़ौम जा, पर असांजी महिरबानी करे, वॾी का ॻाल्हि न आहे, ॿारणी ॻाल्हि आहे, असांजो मसइलो हल कयूं वञे। 8 FR अॻनि हुयूं, 9 FR वरी राति नापरकोट ते थियो आहे। महिरबानी करे असांखे धाड़ियल न बणायो वञे। असां शरीफ़ माण्हू, असां कारोबारी माण्हू। असांजो अर्ज़ु आहे SP साहब खे, IG खे, नेब खे, जेके वस वारा ऑफिसर आहिनि उन्हनि खे, जेको असांजा पंहिंजा सरदार आहिनि, बोहतार जहांगीर ख़ान, बोहतार सरदार महबूब अली ख़ान, मीर शबीर अली ख़ान, उनखे अर्ज़ु आहे असांजो त असांजी महिरबानी करे असांजो सकाकत थियो वञे, असांजी ॻाल्हि जो, असांजे मसइले खे हल कयो वञे।